कराची यूनिवर्सिटी जे अंदर बगैर बारिश या सैलाब जे ही एतिरो सारो पानी किथां अची वियो आहे ऐं हिन पाणीअ खे को रोके छो न पियो। ही एतिरो घणो वधंदो छो पियो वञे। ॿियो हिन परेशानीअ वारी सिचुएशन में कराची वारा परेशान थियण बजाए एंजॉय छो पिया कनि। अचो त तव्हांखे जेकी वीडियो में ॿुधायां थो। 29 अप्रैल ते जॾहिं मां यूनिवर्सिटी वयमि त शुरू में त सभु कुछ नॉर्मल हुयो, छो जो मां जुबली गेट ॾांहुं यूनिवर्सिटी वियो हुयमि। पर वापसीअ में जॾहिं मां शेख ज़ैद गेट ॾांहुं मोटा पियो त हिते सफ़ा सैलाब आयल हुयो। एॾो पाणी हुयो, मां पहिरां आसमान ॾे ॾिठो त का बारिश त नाहे थी। आसमान त सफ़ा नॉर्मल लॻो पियो ऐं गरम मौसम ही, त पोइ ही पाणी आयो किथां। पुछा करण ते ख़बर पई त कराची यूनिवर्सिटी जे पाणीअ जी मेन लाइन टुटी पई आहे, जंहिं करे ही पाणी फैलजंदो पियो वञे। इहो ॾिसी मां त घर हली आयुमि, पर रात जो जेके सोशल मीडिया ते वीडियोस आयूं, सफ़ा यूनिवर्सिटी तालाब लगी पई हुई। हेॾो सारो पाणी जमा थी वियो कराची यूनिवर्सिटी जे रोडनि ते। मां त इन ॻाल्हि ते परेशान हुयुमि त अञा ताईं हिननि इहो पाणी बंदि छो नाहे कयो।